अली गुल रिंदा जी सफ़ा ऐं सीए में वेढ़ियो पियो आहे अली गुल। कुर्ब जो रहियो न को किरदार वा सब को अॼुकल्ह पैसे जो यार वा सब को अॼुकल्ह पैसे जो यार वा। वाह आओ जे पैसो आहे तो सा साण आओ। त आहे सब कैसा रूह रिहाण। वाह वाह अफ़सोस जो मोहब्बत जी मिले नथी का माण। वाह। सिक सां सबको सॾे थो लालच जो लाचार वा सबको अॼुकल्ह पैसे जो यार वा सबको अॼुकल्ह पैसे जो यार आ। पैसो सगा भाइर वेड़ाए थो पैसो जानी यार जुदा कराए थो पैसो याव शर्म खे विञाए थो जंहिं पैसे जो पीछो कयो उहो खुआरी में खुआरो आ सबको अॼुकल्ह पैसे जो यार आ सबको अॼुकल्ह पैसे जो यार आ। अॼुकल्ह ॾिस सियासतदाननि छॾियो आहे मुल्क खे कीअं वेड़ाए हिक हिक ग़रीब खे छॾियो अथनि कीअं खपाए अहिड़ी त हर माण्हुनि जी छॾी अथनि मत मुझाए हिन सियासत वारनि कयो बेड़ो गारो आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे। लालच लुटे विधा पह कयूं कढनि पिया था पार अंदर उजरो की न कनि था भाई न को भोतारो आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे। हिते बिजली वारनि कयो केॾो न बहिरान आहे हिते ग़रीब गुरबो केॾो न परेशान आहे हिते हिननि सभु कुझु खपाए छॾियो न शर्म न शान आहे ख़ुदा कयो हिननि खे बदहाल बेकार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे। हिते पुलिस जी हले थी कीअं भत्ताखोरी केले ग़रीब खे कुटनि था तो कई हूंदी चोरी चई पैसा त तुंहिंजो पीउ बि ॾींदो जो आहे हुनखे मजबूरी असांखे चई का मजबूरी कान्हे जो वॾे मुंशी कयो इहो इक़रार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे। अॼुकल्ह ॾिस डॉक्टरनि कयो केॾो न ज़ुल्म आहे जो पैसे जे पोयां फिरियो हिननि जो बिगलो आहे चवनि था तूं गोरी खाई सुम्ह तोखे शुकुर आहे तो ते हज़ार त लॻी वेंदा पर लखनि जो लाचार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे। रिंदम जो भलो थियो यो भाग त ॾिसो अली गुल जहिड़ो अबो जो ओशाक थियो यो राग त ॾिसो असांजा बेड़ा वसंदा रहिया इहो बेराग त ॾिसो असां सभिनी खां भलो नबी सरदार हुआ सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे सबको अॼुकल्ह पैसे जो यार आहे कुर्ब जो दा रहियो न को किरदार आहे सबको पैसे जो यार आहे। बाबा ही मोहब्बत जो जहान आहे हिते को बि पैसे जो यार कोन्हे को। हा हे कुर्ब जी कचहरी आहे ये कुर्ब जी कोठा हिन ओताक खां ॿाहिरि दुनियादारी आहे पर हाणे इहो पुलिस जी ॻाल्हि थी त खुदनि भला किथे आहे खुदनि काॾे हलियो आहे भाउ अचा थो साईं तव्हां बि माल जी कयां कुते जी कयां घोड़े जी कयां खुदनि त वियो आज़ार में आहे वञे त वञे काॾे बाबा यो कुतो त वफ़ादार जानवर तूं न सां ठही नथो छो भला ओ तोखां भली आहे मुंहिंजी कुकड़ जेका मूंखे आना त खाराए थी। अॼुकल्ह कहिड़ा पियो कलाम ॻाई ख़ैर त अथई उस्ताद माशूक शर जो शागिर्द थियण थो चाहियां हुन गानो ठाहियो न तोखां भलो आहे मुंहिंजो नलको जेको थधो पाणी पीआरे थो वरी मां पंहिंजो कलाम ठाहियो त मां हाणे तव्हां मूंखे वठी हलो त मूंखे हुनजी शागिर्दी करायो ऐं शागिर्दी जो वॾो रसो जेको आहे ॿधरायो। ओ रसो न सॻो ॿधबो आहे चरिया सॻो इहो साईं सॻो आहे साईं ॿी वरी ख़ुशख़बरी वरी तव्हांखे ॾियां न पर इहो हाणे माशूक ते खुदि सॼी सिंध चिड़ी पई आहे त राग सिखे तूं हुनजो वरी शागिर्द थो थी। ओ साईं जिते रब राज़ी हुजे उनखे माण्हू छा थो करे सघे साईं रब हुन सां राज़ी आहे हुनजा व्यूज़ ॾिसो हुनखे फंक्शन मिलनि था प्रोग्राम कमाए वेठो आहे साईं ऐं ॿियो साईं वरी कुतो बि मूंसां हाणे सेट थी वियो अथव साईं हुनजी रमज़ सम्झी वियो आहियां त मूंखे चिड़े छाजे लाइ पियो कुते सां ठही वियो आहे तूं। हा साईं कुतो चिड़े न लाइ पियो हो मां गामू आहे जेको आहे सो खोसे जी जेको आहे सो मज़ाइया वीडियो ॾिसंदो हुउमि न कुते कावड़ ईंदी हुई अरे भला मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी मां चयमि कावड़ पोइ मां सम्झुमि त वरी मां मश्करी कयां थो उस्ताद शरा गाना ॻायां थो त कुतो इहे ज़बान कढी ख़ुशि थो थिए ऐं साईं उन ॾींहुं वरी साईं मसइलो करायो तव्हां मूंसां उहो कहिड़ो वरी जो तव्हां चयो वञी ट्रैक्टर जी जेको आहे सो बैटरी वठी आहे शहर मां
तव्हां ॾिना मूंखे पैसा आओ महांगाई लॻी पई आहे बैटरी हुई महांगी हा मां बैटरी वरिती मूं वटि टोटली साईं बचा 400 रुपया ओ मां चवां हाणे 250 रुपया त किराए में वेंदा बाक़ी 150 रुपयो बचो आहे मां बुख लॻी आहे साम्हूं VIP होटल हो मां चयो वञी मानी थो खावां हा साईं मां वञी उते मानी खाधो वेठुमि अञा हा उन बैटरी वारे चयो 2 मिंट बैटरी रखु मां होटल तां मानी खाई अचां थो पोइ बैटरी खणाए थो हा साईं जीअं होटल में वियुमि साईं आयो उते जेको आहे सो हिकिड़ो चयो भाउ छा खाईंदे हा मां बाका सुठी भाॼी ॻोठ जा माण्हू आहियूं का सुठी भाॼी साईं भाॼी 2-3 मानियूं खाई आयो बुख लॻी मां बि मानी खाधमि मानी खाई जंहिं महिल दख़ल ते वियुमि मां चयोमि बाबा घणा पैसा थिया चए भाउ 1500 रुपया कढ़ाई खाधई जा न पुटा साईं मूंखे कहिड़ी ख़बर शहर जा होटल एॾा महांगा हिकु वॾो होटल हो मूंखे हाणे कहिड़ी ख़बर हा मां हुनखे चयो भाउ मूं वटि त पिया अथई 150 रुपयो हा 1500 त मूं वटि कोन्हनि चई ईअं वरी कीअं 150 रुपयो तो जहिड़ा घणा हिते ईंदा आहिनि बहाना करे साईं हिकदमि टेलीफोन घुमाए पुलिस खे घुराई अरे ॾिठमि त 2 पुलिस वारा आया मूंखे ॿाहिरि खां झले ऐं होटल खां ॿाहिरि वठी विया पोइ साईं उते वरी मां हिकिड़ी पुराणी अटकल खेॾियुमि वाह कहिड़ी साईं उहो 150 रुपयो खणी सिपाहीअ खे ॾिनमि सिपाही मूंखे चयो वञ जल्दी निकिरी निभागा साईं पोइ बैटरी खणी हिते पहुतुमि न त तव्हां सम्झो था वठी वञण पोइ वरी आजा मेरे बाल मां तेरा इंतज़ार है आओ मां बि साण में वॾी कई मान माना इहो 150 में तुंहिंजो कमु थी वियो कमु मानी बि ड्रो करे खाधी मां सिपाही बि राज़ी मां बि राज़ी ॾाढो इज़त सां ॻोठ पहुतुमि भई चङो हाणे इहा कचहरी ॿुधायई पर हाणे तूं वञ महिमाननि जे लाइ का ख़ातिर तव्हां कर तूं रुगो पंहिंजा हवाला अचे ॿुधायो हलियो वञी ख़ातिरदारी मूंखे करणी आहे चाचे अकबर जी घणी मूंखे थी प्यारो हाओ चाचो थींदो ॾुबरो चाचे जे लाइ मां सचे गिह में बूसरियूं तयारु करे उन बादाम विझी छाजे करे अनकरी मां चाचे जी चपड़ाना करायां तूं शादी चाचे खे जवान त करिणो आहे न आओ चाचे लाइ ख़ासि ताम तयारु करे रखियो आहे महिमाननि लाइ बि बंदोबस्तु सुठो करे रखियो आहे साईं वरी तयारु थो करायां सियारो आ गुड़ जी मेरी गरमाश थी थिए न हा बुसरियूं साईं बुसरियूं हा दे फ़क़ीर खे बुसरियूं बाक़ी असांजे लाइ चांहि त खणी अच न बाबा बसि साईं वयमि अहिड़ी दूध पती असुल हा खीर पती वाह वाह मोट कर संगत पोइ भला हाणे राति बि ठरे पई जनवरी लॻी पई आहे 2026 पोइ हाणे चवंदा मेलो मतो छजे रंग रतो छजे मेलो मतो छरजे सभिनी जा कुर्ब तव्हां कही आयो लख थोरा सो वाह जा रंग थी विया सो ईंदड़ कचहरीअ में वरी संगत सां गॾु हूंदासूं जाॾे पेर तेॾां खेर हुजे धणी अवां जो निगहबान हुजे